बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में क़यामत ख़ेज़ गर्मी बावजूद बिजली जी लोड शेडिंग ऐं ट्रिपिंग जो आज़ार न घटियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां सेप्को ऑफिस जे घेराव जो चिताओ। एक्सीएन जैकबाबाद आमिर शेख जो चवणु आहे त फीडर से 380 एम्पेयर खां लोड वधण सबबि फीडर पाण मुरादो ट्रिप थी वेंदो आहे। इनमें असांजो को बि अमल दख़ल न आहे। जॾहिं त शहर जा 3 फीडर्स ज़ीरो लोड शेडिंग ते आहिनि ऐं 2 फीडर्स ते 70% रिकवरी आहे, जिन ते 8 कलाक लोड शेडिंग आहे, जॾहिं त बाक़ी ॿिया समूरा फीडर 90% नुक़सान में आहिनि, जिन ते 12 कलाक लोड शेडिंग आहे। बाक़ी कल वारी ट्रिपिंग लोड्रा ग्रेड स्टेशन जे फॉल्ट सबबि हुई, जेका हाणे ख़त्म थी वई आहे। जैकबाबाद में 12 वरनि जो धनार नीगर नूरवा में ॿुॾी फौत थी वियो। सदर थाणे जी हद ॻोठ नूर मोहम्मद बंगुलज़ई वासी 12 वरनि जो धनार नीगर मुमताज़ बिरोही नूरवा में विंझंदे ॿुॾी फौत थी वियो। नीगर जे ॿुॾण जी इत्तला ते वारिस पहुची लाश कढी सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जितां लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले कयो। ॻड़ी खैरो जे हैदर शाह मोहल्ले में हथियारबंद हथां ॾींहुं ॾिठे जो हमराह क़तल, कातिल आसानी सां फरार। हैदर शाह मोहल्ले में अणसुञातल हथियारबंद अमानुल्लाह जमाली मथां फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में हू थॾे ते ई फौत थी वियो ऐं जवाबदार फरार थी वियो। इत्तला ते हद जी पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतक़िल कयो, जितां कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश वारिसनि हवाले करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना जा वार जारी। जैकबाबाद ज़िले में कोरोना जा 11 नवां केस ज़ाहिर थियण बाद अंग 312 थी वियो, जिन मां 164 ॼणा सिहतयाब पिणु थी चुका। तालकेठुल में मरीज़नि जो तादाद 71 थी वियो। घोटकी में 39 नवां केस ज़ाहिर थियण बाद तादाद 539 ताईं पहुची वियो। 1 ॼणो फौत, 19 ॼणा सिहतयाब थी चुका, जॾहिं त घोटकी ज़िले में हिन महल ताईं 4 ॼणा कोरोना सबबि फौत थी चुका आहिनि। मटियारी ज़िले में कोरोना जा 14 नवां केस ज़ाहिर थियण बाद अंग 72 थी वियो, जॾहिं त 49 मरीज़ सिहतयाब पिणु थी चुका। सिंध में कोरोना ख़िलाफ़ फ्रंट लाइन ते विढ़ंदड़ डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ ऐं नर्सिंग अमले पारां रिस्क अलाउंस न मिलण ख़िलाफ़ सिंध ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। जैकबाबाद में यंग डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां यंग डॉक्टर्स एसोसिएशन जे सदर डॉक्टर हसन रज़ा खोसो, डॉक्टर अब्दुल गफ़ार रिंद, डॉक्टर तुफ़ैल खोसो जी अॻवानी में मुतालिबनि जी मञता लाइ ओपीडी जो मुकम्मल बाइकॉट कयो। नौशेरो फेरोज़ अस्पताल में सेहत खाते जे अमले पारां ओपीडी जो बाइकॉट करे एहतजाज कयो वियो ऐं मुतालिबनि जे हल थियण ताईं एहतजाज करण जो चिताव ॾिनो वियो। मीरपुर माथिलो सिविल अस्पताल जे अमले डॉक्टर कन्यालाल, डॉक्टर सतीवान ऐं इनाम नबी जी अॻवानी में ओपीडी जो मुकम्मल बाइकॉट, हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। ठुल में मिठे पाणी जी अदम फराहमी ख़िलाफ़ शहरिन पारां अॻूणे एमपीए डॉक्टर शंकरलाल, इमदादुल्ला बिजारानी ऐं सुगरा लाशारी जी अॻवानी में बुख हड़ताल कई वई। अॻवाननि जो चवणु हो त ठुल जे मिठे पाणी जी स्कीम जी मुकम्मल रक़म जारी थियण बावजूद शहरी मिठे पाणी खां महरूम बणियल आहिनि। हुननि मुतालबो कयो त ठुल शहर खे फौरी तौर ते मिठो पाणी मुहैया करे ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ठुल भरिसां ॻोठ रहमदिल बंगलानी में बंगलानी बिरादरी जी औरतनि ऐं ॿारनि जो क़ुरान पाक खणी बी सेक्शन पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। बंगलानी बिरादरी जी औरत वज़ीरा बंगलानी जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना अॻु रुबीना बंगलानी पाण खे गोली हणी क़तल करे छॾियो। रुबीना बंगलानी जे वालिद बी सेक्शन थाणे ते असां मथां क़तल जो केस दाख़िल करायो। असां रुबीना बंगलानी खे क़तल नाहे कयो। पुलिस रुबीना बंगलानी जे वारिसनि खां पैसा वठी असां मथां कूड़ा केस करे असांजे मर्दनि खे गिरफ़्तार करे थी असां सां इंसाफ़ कयो। हयात पिताफी में ॻोठ दुर मोहम्मद चाचड़ जे रवासिन बाबर चाचड़ ऐं मीर मोहम्मद एहतजाज कंदे दायो आहे त कुझु ॾींहं अॻु मूंखे गोलियूं हणी ज़ख़्मी कंदड़ मुंहिंजे माइटनि खे सरहद पुलिस केस दाख़िल कराइण बावजूद गिरफ़्तार न पई करे, जंहिं सबबि जवाबदार केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि एसएसपी घोटकी खे अपील कंदे चयो त असांजी मदद कई। नवाब शाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार ख़ास ख़ैली सां असिस्टेंट कमिश्नर नवाब शाह तारिक सोलंगी ऐं संदसि गार्ड्स पारां प्रेस क्लब अंदर बदतमीज़ी करण ख़िलाफ़ काज़ी अहमद में सहाफ़िन पारां प्रेस क्लब जे सदर राजा साजिद अली उनर जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़िन मुतालबो कयो त एसी पारां कयल बदतमीज़ी जो फौरी नोटिस वरितो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। ठठो में क़ौमी शाहराह ते डंपर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान चीभाट जी फौत, ड्राइवर फरार। पुलिस मूजिब हादसो मच्छी मार्केट ॾाढो पेश आयो, जिते तेज़ रफ़्तार डंपर जे टक्कर में नौजवान फैज़ान कच्छी फौत थी वियो, जॾहिं त ड्राइवर डंपर छॾे फरार थी वियो आहे।
घोटकी में माकड़ खां बचाव लाइ ऑपरेशन जारी। डेप्यूटी कमिश्नर जी हिदायतुनि ते 2 महीननि दौरान 10,150 एकड़ एराज़ी ते स्प्रे कयो वियो। डेप्यूटी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर मोहम्मद ख़ालिद सलीम मूजिब त माकड़ ते कंट्रोल करण बुनियादी तौर ते वफ़ाकी प्लांट प्रोटेक्शन खाते जी ज़िम्मेवारी आहे। उन बावजूद ज़िले इंतज़ामिया महदूद वसीलनि बावजूद मुहिम हलाए रही आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com। फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।